यदि तव्हांजो छा चवणु आहे? मां हिकु सोशल मीडिया ते बयान ॾियण थी चाहियां। उनमें मुंहिंजो नालो आहे शबाना चांडियो। मां धीउ अहमद अली चांडियो जी आहियां। कुझु ॾींहं वाक़ियो थियो 17 तारीख़ ते वाक़ियो थियो। मुंहिंजे हस्बैंड जे खिलाफ़ मूंखे करे ऐं डिप्रेशन जो मरीज़ करे मुंहिंजे बाबा वारनि मुंहिंजे भाइरनि मूंखे हक़ निकाह करे पंहिंजे हस्बैंड खे ॾिनो कुझु महीननि में। उनजे बावजूद मूंखे वठी विया हुया पंहिंजे घर। उनजे बावजूद मूंखे टार्चर करे मूंखे हिननि जे खिलाफ़ कयो। मेरठ जी अदालत में मां अची पंहिंजे हक़ में आई। पंहिंजे इंसाफ़ जे करे मां पंहिंजे घर वारनि जे ऐं पंहिंजे हस्बैंड जे थी करे उनजे बयान ॾिनो। उनजे बावजूद कोर्ट सगोरी मूंखे पंहिंजे घर वारनि जे हवाले कयो, पंहिंजे सहुरे जे हवाले कयो। उन खां बाद में असांजा कुझु चांडिया आहिनि, उहे आहिनि कबीलो जहिड़ो चवनि था असां कंदासीं। कुझु रईस आहिनि, कुझु सरदार आहिनि। असां चाहियूं था त कुझु नुक़सानु आहे या कुझु बि आहे उहो असांखे नुक़सानु पहुतो उनजा ज़िम्मेदार उहे आहिनि ऐं असां मां जे उन्हनि खे कोई बि नुक़सानु पहुतो त उनजा ज़िम्मेदार पाण आहिनि। असांजो कुझु बि न वञे। असां रिस्पेक्ट माण्हू आहियूं। असांजी आला तालीम आहे। मुंहिंजो जेको सहुरो आहे उहो बि आला तालीम आहे, सुठो माण्हू आहे। मुंहिंजो हस्बैंड आहे उहो नंढो आहे, नौजवान आहे। मूंखे हक़ निकाह करे पंहिंजे हस्बैंड जे हवाले कयो वियो। उन खां बाद ख़बर न आहे छा थियो, छाकाणि थियो मूंखे वठी वञी मूंसां वेड़ करे टार्चर करे मूंखे गीले खणी वञी आहिनि, मीडिया ते चाढ़े छॾियो रियाज़ सहाफ़ी वटि। उनजे बावजूद मुंहिंजो चाचो आहे रियाज़ चांडियो, अलीजान चांडियो मौलाना आहे ऐं मुंहिंजो बाबा, मुंहिंजा भाइर असांखे हेरासमेंट था कनि, दाबा धमकियूं। उनजे बावजूद असांजे घर मां हवाई फेरिंग था कनि, बाइकुनि ते चक्कर था लॻाइनि। सुभाणे कंहिंखे कुझु बि नुक़सानु पहुतो असांजी इहा अपील आहे त असां हाई कोर्ट ताईं ऐं एसएसपी दादू ऐं हैदराबाद आईजी सिंध खे अपील था कयूं असांखे तहफ़ुज़ ॾियो वञे। उन बावजूद असांजे घर मां मुंहिंजा ॾेर आहिनि या मुंहिंजो हस्बैंड आहे या मुंहिंजो सहुरो आहे, उन्हनि जो को कसूर न आहे। मुंहिंजे बाबा पैसा वठी जंहिंखे निकाह में शरीक हुया उन्हनि खे बि आहे न बदनाम करण जी कोशिशि था कनि ऐं मुंहिंजो बाबा जेको आहे उहे पैसा वठी करे मूंखे हक़ निकाह करे ॾिनो अथई। तॾहिं बि हिननि जी ख़बर न आहे छा हिननि खे कहिड़ी ॾुखियाई मिली आहे छा न मिली आहे। सुभाणे असांजो पंहिंजो मसइलो आहे, घर जो मसइलो आहे। असां ठही वेंदासीं, विच वारनि खे कुझु न मिलंदो। उहो रुॻो जंग था कनि। मुंहिंजो हस्बैंड आहे नंढो नेटो आहे, इनखे कुझु थी वञे या मुंहिंजे घर वारनि खे कुझु थी वञे उनजा ज़िम्मेवार असांजे घर वारा आहिनि। मुंहिंजो वालिद साहबु आहे उहो ॿियनि जे बेकाए में अचे थो, चांडिया कबीलनि जी बेकाए में अचे थो। मूंखे हक़ निकाह करे ॾिनो अथई। मां भॼी थोरे आई आहियां या मां हेरासमेंट थोरे मूंखे कयो आहे हिननि जो। मां हिननि वटि आई आहियां। जेके बि असांजी फैमिली जा आहिनि, असांजा चाचा आहिनि या मामा आहिनि, मुंहिंजे सहुरे जे जा भाइर आहिनि, उन्हनि खे सुभाणे को बि नुक़सानु पहुतो उनजा ज़िम्मेवार इहे आहिनि। मुंहिंजी एतिरी अपील आहे असांखे तहफ़ुज़ ॾियो वञे। असांखे हेरासमेंट था कनि, असांजे घर जे मथां हवाई फेरिंग थियो थी वञे। इंसान जे भॼी बि शादी थो करे त हक़ निकाह करे ईंदो आहे, पोइ बि जहिड़ो ठाह हूंदो आहे। विच वारा माण्हू रुॻो विड़ाइण जे पोयां, जहिड़ो कराइण जे पोयां जेॾी महिल ॾिसो बसि का न का साज़िश कनि था पिया असांजे पोयां। असांजी इहा अपील आहे त असांखे तहफ़ुज़ ॾियो वञे ऐं जेको बि मुंहिंजे घर वारा जा ॿिया कनि था इहो बोताम असांखे बदनाम करण जी कनि था, असांखे हेरासमेंट कनि था। असां हेरासमेंट मां असांजे घर वारो को बि नथो सुम्हे। जेको मुंहिंजो सहुरो आहे या उनजा जेके मुंहिंजा ॾेर आहिनि उन्हनि जा बेगुनाह नाला ॾेई बेगुनाह बदनाम था कनि। उहा सुठी आला रेंज था रखनि, सुठा माण्हू आहिनि। मुंहिंजो हस्बैंड आहे जेको नंढो नेटो आहे, ख़ुशी सां राज़ ख़ुशी सां मां हिते रही पई आहियां। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। असां पाण में ठही वेंदासीं। सुभाणे असांजी पंहिंजी फैमिली मैटर आहे, विच वारनि खे छा मिलंदो। मुंहिंजे ॾेरनि खे हरबनाक कोर्ट में हाज़िरी था ॾियनि, हरबनाक उन्हनि खे गिलीनि था पिया। मुंहिंजो हस्बैंड आहे उनखे बि हरबनाक गिलीनि था पिया। केॾी महिल जेल में विहारे वठनि, केॾी महिल चवनि ज़ामीन रद्द कयो, कंहिंजो त असां ॾोह त न आहे कयो। असां पंहिंजी राज़ ख़ुशी सां वेठा आहियूं, पंहिंजे घर में वेठा आहियूं। असांजे कूड़ा केस था कनि, बयान कूड़ा था ॾेराया वञनि।
वरी लेडीस आहिनि वकीलियूं थी कयूं वञनि उहे मोहलत थी घुरनि छाजी मोहलत आहे छा आहे कुझु बि न आहे मां पंहिंजी राज़ ख़ुशी सां पंहिंजे हस्बैंड सां ख़ुशि आहियां पंहिंजे घर में ख़ुशि आहियां ॿियो कुझु न खपे एतिरो असांजी अपील आहे त असांजे मथां जेके कूड़ा केस कूड़ी FIR कयूं वञनि थियूं बराए महिरबानी FIR बंदि कयूं वञनि। तव्हांखे कंहिं सरदारनि जे हवाले सां कुझु चवनि था त उहे हीअं था सरदारनि जे हवाले सां इहो आहे त उहे असांखे हेरासमेंट करे मौत मार धमकियूं था ॾियनि त असां हिननि खे मारींदासीं असांजे चांडिया कबीले जी छोकिरी वरिती अथनि हाणे हक़ निकाह करे मुंहिंजे पीउ ॾिनो आहे चांडियनि जी कबीले थोरे ॾिनो आहे रिस्पेक्ट आहे सभिनीनि जे लाइ रिस्पेक्ट आहे ईअं न आहे कंहिंजे लाइ रिस्पेक्ट न आहे पंहिंजे घर वारनि ॾिनो आहे असांजे घर जो मैटर आहे हे त हटी वञनि न हिननि जो कहिड़ो कमु आहे जिथे ॾिसो घसीटिया बीठा आहिनि जिथे ॾिसो घसीटा बीठा आहिनि मुंहिंजे ॾेरनि खे बदनाम था कनि मुंहिंजे सहुरे खे बदनाम था कनि मुंहिंजे घरवारे खे बदनाम था कनि इंसान जी इज़त आहे असां न्याणियूं आहियूं तव्हां छा हुकूमत खां तहफ़ुज़ जो घुर था कयो जी असां तहफ़ुज़ जो घुर था कयूं ऐं असांजे मथां असांजे राति बि असांजे घर जे मथां हवाई फेरिंग थी वई आहे